लीर में स्टील मिल में सामान चोरी करण की कोशिश दौरान 5 एहलकारन समेत 10 ॼणनि के गिरफ्तार किया वियो है। बिन कासिम पुलिस 5 पुलिस एहलकारन समेत 10 ॼणनि के गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार एहलकारन में इरफान शाह, सादुल्ला, मुनीब रहमत और मोहम्मद अली शामिल आहिनि, जॾहिं त पुलिस ॿियनि जवाबदारनि में अब्दुल करीम, माशूक, सदाम जावेद और काज़ी तार के भी गिरफ्तार करे वरितो है। पुलिस जो चवण हो तो जवाबदारन वटां 30 किलो टामो, 3 मोटरसाइकिलों और मोबाइल फोन हथ करे केस दाखिल किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मलीर में स्टील मिल में सामान चोरी करण की कोशिश दौरान 5 एहलकारन समेत 10 ॼणनि के गिरफ्तार किया वियो है। बिन कासिम पुलिस 5 पुलिस एहलकारन समेत 10 ॼणनि के गिरफ्तार करे वरितो है। गिरफ्तार एहलकारन में इरफान शाह, सादुल्ला, मुनीब रहमत और मोहम्मद अली शामिल आहिनि, जॾहिं त पुलिस ॿियनि जवाबदारनि में अब्दुल करीम, माशूक, सदाम जावेद और काज़ी ताहिर के भी गिरफ्तार करे वरितो है। अवांखे ॿुधाईंदासीं तो पुलिस जो चवण हो जवाबदारनि वटां 30 किलो टामो, 3 मोटरसाइकिलों और मोबाइल फोन हथ करे केस दाखिल किया वियो है। खबर शामिल कंदासीं। अवांखे ॿुधाईंदासीं तो मलीर में स्टील मिल में सामान चोरी करण की कोशिश दौरान 5 एहलकारन समेत 10 ॼणनि के गिरफ्तार किया वियो है। बिन कासिम पुलिस 5 पुलिस एहलकारन समेत 10 ॼणनि के गिरफ्तार करे वरितो है। गिरफ्तार एहलकारन में इरफान शाह, सादुल्ला, मुनीब रहमत और मोहम्मद अली शामिल आहिनि, जॾहिं त पुलिस ॿियनि जवाबदारन में अब्दुल करीम, माशूक, जावेद और काज़ी ताहिर के भी गिरफ्तार करे वरितो है। पुलिस जो चवण हो तो जवाबदारन वटां 30 किलो टामो, 3 मोटरसाइकिलों और मोबाइल फोन हथ करे केस दाखिल किया वियो है। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे मलीर में सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर मीर ज़ुल्फ़िकार सां। जी मीर ज़ुल्फ़िकार, तफ़सील ॾिजो। जी फारूक, तव्हांखे ॿुधाइण वारा त मलीर जे इलाइक़े बिन कासिम थाणे जी हद में बिन कासिम पुलिस कार्रवाई कंदे 5 पुलिस एहलकारनि समेत 10 स्टील मिल जे चोरी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ्तार करण जी दावा कई है। SSP मलीर पारां जेको आहे बयान जारी किया वियो आहे त SHO बिन कासिम फैसल रफ़ीक जेको आहे 5 एहलकारनि खे गिरफ्तार किया है, जैमें जेको आहे एहलकार PC इरफान शाह जेको 15 ते मुक़रर है, सादुल्ला, PC मुनीब, PC रहमत, PC मोहम्मद अली जेके ये बिन कासिम थाणे जा एहलकार हैं। जवाबदार में अब्दुल करीम, माशूक, सदाम हुसैन, जावेद, काज़ी ताहिर जेके में शामिल आहिनि। उन्हनि वटां जेको आहे वॾे अंक में लोड 3 मोटरसाइकिलों, मोबाइल फोन कई हुयूं आहिनि। इहे एहलकार जेके आहिनि स्टील मिल में वॾे अंक में लोड चोरी करे जेका आहे पुलिस जी सरपरस्ती में इन्हनि एहलकारनि जी सरपरस्ती में कपाईंदा पुलिस अॼु कार्रवाई करे उन्हनि 10 जवाबदारनि खे गिरफ्तार करे केस दाख़िल कियो आहे ऐं वधीक जांच हले। मेहरबानी मीर ज़ुल्फ़िकार, तफ़सील ॾियण लाइ।